बिस्मिल्लाह रहमान रहीम। पहिरीं त समूरी सिंध खे सलाम। याली मदद हक़ मौजूद जी सिंध जी लतीफ़। महिरबानी सभिनी दोस्तनि जी महिरबानी ऐं हयात समय जो साहब महिरबानी। कोशिशि कंदासीं त दोस्तनि जा नाला बि खणूं, दोस्तनि जा कमेंट्स पढ़ंदा हलूं। हक़ मौजूद सदा मौजूद सदा मौजूद जमील शर बलोच, वॾी महिरबानी सभिनी दोस्तनि जी। जावेद असद रिंद, वॾी महिरबानी जावेद भाउ, वॾी महिरबानी। असद सिंधी, सिकंदर अली महर, वॾी महिरबानी सभिनी दोस्तनि जी। महिरबानी हुर बादल के वेलकम सलाम वालेकुम अस्सलाम। भलीकार अव्हां खे बि चऊं था प्यारा दोस्त। महिरबानी शफ़ीक अहमद खोरो ख़ैरपुर मीरस मां। ज़िक्र कंदासीं अॼु जेका असांजी नज़र ऐं जेका हिकिड़ी विख आहे उहा उमरकोट ऐं थर, जेको हिकिड़ो गॾियल असांजो सुवालु आहे। ऐं अॼोके प्रोग्राम जो जेको टॉपिक आहे, अॼु जो प्रोग्राम, अॼु जो सुवालु। आवाज़ क्लियर अचे पियो? जावेद असद आवाज़ क्लियर अचे पियो? एम हयात समीर साहब मुंहिंजो आवाज़ क्लियर अचे पियो? महिरबानी। हाजी ख़ान समय जो वेलकम प्यारा भाउ, प्यारनि भाउ, महिरबानी। मोहबतू साईं, मोहबतू जावेद, मौलाली मदद, महिरबानी। आवाज़ क्लियर? ढोरो नारो वारे इशू ते ॻाल्हाईंदो हाजी सांद, बिल्कुलु हाजी सांद। ढोरो नारो वारे इशूअ ते बि ॻाल्हाईंदासीं। उमरकोट में ऐं या थर, जेको गॾियल असांजो सुवालु आहे। महिरबानी अॼोके प्रोग्राम में साईं ख़लील चंद साहब खे भलीकार चऊं था। महिरबानी ख़लील चंद साहब, वॾी महिरबानी। अॼु गॾियल हिकिड़ो सुवालु आहे असांजे हिन प्रोग्राम जो जेको टॉपिक आहे। असगर भाउ तुरसिन जे शोर खे जॻायो। महिरबानी सिकंदर अली मार साईं, महिरबानी। आवाज़ क्लियर आहे? बिल्कुलु क्लियर आहे, वॾी महिरबानी दोस्तनि जी। अॼोके प्रोग्राम जो अॼु जो सुवालु जेको टॉपिक आहे उहो हिकिड़ो असांजो गॾियल आहे। त उमरकोट में मज़लूमनि सां ज़ुल्म, उमरकोट ज़िले में मज़लूमनि सां ज़ुल्म ऐं थर में ख़ुदकशी जो असुलु कारण छा आहिनि, असुलु कारण छा आहे, असुलु सबबु छा आहे ख़ुदकशी, जेका काफ़ी टाइम खां वठी मुसलसल कंटिन्यू जेका थरपारकर ज़िले में जेका ख़ुदकशी इस्लाम कोट या थर जा जेके इलाइक़ा आहिनि उन वाले सां, ऐं जेको ढोरो नारो में जेको इशू थियो आहे, वाक़ियो जेको थियो आहे, तमामु हिकिड़ो दर्दनाक ढोरो नारो में या उमरकोट में जेका नुहरियो ज़ात ऐं समय जा ज़ात वारो इशू आहे, या जेके गजू जेके ज़ात जा आहिनि, जेको ढोरो नारो वारो जेको इशू आहे, इन ते बि असीं कुझु दोस्तनि खे वीडियो लाइव ते बि आणण जी कोशिशि कंदासीं, जॉइनिंग कराइण जी कोशिशि कंदासीं, ऐं ऑडियो लाइव ते बि उन्हनि दोस्तनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिन वक़्तु असीं कोशिशि कंदासीं त पहिरीं उमरकोट में हलंदासीं। जेके सहाफ़ी दोस्त आहिनि उमरकोट जा, हाफ़िज़ अमीर, जेके हाफ़िज़ अमीर आहिनि उहे आहिनि एकता ब्यूरो चीफ, एकता जा सहाफ़ी दोस्त आहिनि उमरकोट जा, पर हिन वक़्तु उहे नेट प्रॉब्लम में आहिनि। हिन वक़्तु हू नेट खां परे आहिनि, जेके असीं कोशिशि कंदासीं उनखे ऑडियो लाइव ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऑडियो लाइव ते पाण उनखां तफ़सील वठण जी कोशिशि कंदासीं। ऑडियो लाइव ते ख़ासि तौर ते पहिरीं जेको पाण ॻाल्हाईंदासीं उमरकोट यानी ढोरो नारो में जेको मामिलो सोशल मीडिया ते जेके ॾिसूं पिया, पढ़ूं पिया, जेका शदीद तमामु सख़्तु तशदुद जेके औरतुनि ते कयो वियो आहे, या उन्हनि ग़रीबनि जे घरनि ते जेके हमला कया विया आहिनि, असीं उन हवाले सां उन इशू ते पाण मालूमात वठण जी कोशिशि कंदासीं। उन सहाफ़ी दोस्त खां उमरकोट वारे सहाफ़ी हाफ़िज़ अमीर खां, जेको एकता जा ब्यूरो चीफ रिपोर्टर दोस्त आहिनि। ऐं उन खां पोइ पाण मिठी वारे पासे यानी थरपारकर वारे पासे पाण हलंदासीं। ऐं थरपारकर यानी मिठी जे सहाफ़ी दोस्त खाटाऊ जानी खे पंहिंजे हिन प्रोग्राम में वीडियो लाइव ते जॉइनिंग कराइण जी कोशिशि कंदासीं। ऐं इहा बि कोशिशि कंदासीं साईं सोहेल सागी साहब, जेके सिंध जा तमामु हिकिड़ा नामियारी अदीब, दानिश्वर, लेखक, साईं ख़ासि तौर ते जेके साईं जो तालिक़ु आहे थरपारकर उमरकोट यानी मिठी सां, कोशिशि कंदासीं त साईं खे वीडियो लाइव ते जॉइनिंग कराइण जी। त वीडियो लाइव ते पाण सोहेल सांगी साहब सां बि पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। पर हिन वक़्तु पाण हलंदासीं उमरकोट जिते सहाफ़ी दोस्त हाफ़िज़ अमीर खां पाण इन इशू जे हवाले सां पाण मालूमात करण जी कोशिशि कंदासीं। हाफ़िज़ अमीर जो दोस्तनि ताईं जेकॾहिं आवाज़ क्लियर न अचे
त ज़रूरु दोस्त असांखे वीडियो लाइव ते पंहिंजे कमेंट्स ज़रिए असां सां शेयर कनि त हाफ़िज़ अमीर जो आवाज़ु क्लियर आहे या न। ज़रूरु असांखे कमेंट्स ज़रिए ॿुधाइजो। हाफ़िज़ अमीर अल साईं हिकिड़ो मिंट प्लीज़ अमी मौजूदु रहिजो। हाफ़िज़ अमीर अल साईं मुंहिंजो हाफ़िज़ अमीर मुंहिंजो आवाज़ु अचे पियो? हलो ठीकु आहे, हिकिड़ो मिंट में मौजूदु रहिजो। ऑडियो ते हिन वक़्तु अवी असांजे प्रोग्राम सिलसिलामत में अवी लाइव मौजूदु आहियो, पर हिकिड़ो सेकंड प्लीज़ तव्हीं मौजूदु रहिजो मुंहिंजे प्रोग्राम में। हिन वक़्तु असां सां ऑडियो लाइव ते उमरकोट मां एकता जो ब्यूरो चीफ सहाफ़ी दोस्त हाफ़िज़ अमीर असां सां ऑडियो लाइव ते मौजूदु आहिनि। ऐं जेकॾहिं हाफ़िज़ अमीर जो जेकॾहिं आवाज़ु क्लियर न अचे त दोस्त ज़रूरु असांखे कमेंट्स ज़रिए रिप्लाई कनि। अहम हयात समय जो मौजूदु रहिजो। ऐं हिन वक़्तु जेके बि दोस्त असांखे 40-50 दोस्त ॿुधनि पिया ॾिसनि पिया त हिन वक़्तु असां सां उमरकोट पहिरें पाण इन इशू ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। हीउ जेको सोशल मीडिया ते पाण ॾिसूं पिया ॿुधूं पिया जेको मासूम ॿारनि सां या औरतुनि सां जेका तशदुद थियो आहे, जेका उन्हनि सां जेके मामला जेके थिया आहिनि, त असीं इन मामले जी ॼाण हासिलु करण लाइ मालूमात हासिलु करण लाइ त इहो इशू कॾहिं जो आहे ऐं इहो छा मामिलो आहे जो हिन तमामु वॾो जेको उन्हनि ग़रीबनि ते जेको ज़ुल्म थियो आहे ऐं थिए पियो, इन हवाले सां हाफ़िज़ अमीर अली जी। हाफ़िज़ अमीर अली साहिबु महिरबानी, अवां असांजे प्रोग्राम खे जॉइनिंग कयो आहे, पर हीउ जेकॾहिं तफ़सीली सां जेकॾहिं असां सां शेयर कयो त तव्हांजी महिरबानी थींदी। ख़ासि तौर ते ढोरो नारो जे इशू जे हवाले सां, हनीफ़ गजो जेके ज़ात जा आहिनि, इन हवाले सां। जी हाफ़िज़ अमीर। जी साईं, जो तकरीबन 14 का जो सोशल मीडिया ते या के पाण हाणे हिकिड़ी महिरबानी कजो हाफ़िज़ अमीर हाणे हिकिड़ी महिरबानी कजो, हिकु त थोरो तेज़ बि ॻाल्हाइजो जीअं आवाज़ु क्लियर अचे। ऐं दोस्त मूंखे कमेंट्स ज़रूरु कनि। हाफ़िज़ अमीर अली इन वाक़े जे हवाले सां तफ़सील असांखे ॿुधाईंदो। दोस्त ज़रूरु असांखे कमेंट्स कनि त हाफ़िज़ अमीर जो आवाज़ु क्लियर अचे थो या न। जी हाफ़िज़ अमीर, अमी पंहिंजी ॻाल्हि खे कंटिन्यू रखो भाउ जी। जी साईं, इहो ढोरो नारो में जेको कल वाक़ियो थियो आहे, इहो हनीफ़ गजू सां तमामु ॾाढी ज़्यादती थी आहे। हनीफ़ गजू जो जेके घर में औरतूं जेके आहिनि उन्हनि जे मथां वॾी हिकु तज़लील थी आहे, औरतुनि जी तज़लील थी आहे। इन औरतुनि जी तज़लील जे जेकॾहिं जो मज़म्मत माण्हू केरु करे तॾहिं बि मज़म्मत तमामु घटि आहे, छो त इन औरतुनि जे मथां पुलिस ऐं साम्हूं जेको राजड़ बिरादरी आहे, उन राजड़ बिरादरी हिननि जे औरतुनि खे ॾाढा धकाया आहिनि। इहो सिर्फ़ु मामूली जेको आहे बनी जो मसइलो आहे। ठीकु आहे, बनी असुल में आहे बि हिन गजू बिरादरी जेके आहिनि, हनीफ़ गजू, इन्हनि जी बनी आहे। उन जे मथां कब्ज़ा माफ़िया जेके आहिनि, उहे कब्ज़ा माफ़िया अची करे ऐं उन्हनि सां गॾु उमरकोट ऐं ढोरो नारो जी जेका पुलिस आहे, उहा पुलिस उन्हनि वॾेरनि जी वंगार वेही करे उन्हनि औरतुनि जे मथां तशदुद जा निशानो करे थी। जीअं इहो वाक़ियो अॻु में बि जेको थर जे इलाइक़नि में बि आयो हो ऐं अहिड़ो वाक़ियो अॻु में किपरे में बि आयो हो। छो त अॼु जेकॾहिं पाण खे ॾिठो वञे त पुलिस जेका आहे उहा पुलिस हर माण्हू जी वंगार वेहे थी। उहा जेका ॾाढो माण्हू हूंदो आहे जेको ज़ालिम आहे, उन जी पुलिस वंगार वेहे थी। मज़लूम माण्हू जेको आहे उन मज़लूम माण्हू जे मथां तशदुद ऐं उन्हनि जे औरतुनि जे मथां वॾो तशदुद थींदो आहे। उन्हनि औरतुनि जी तज़लील थींदी आहे। पोइ उन्हनि औरतुनि जे मथनि में धक लॻनि, उन्हनि जूं बाहूं टुटनि, उन्हनि जूं टंगियूं टुटनि। छो त इहो असांजो हिकु कानून जा रखवाला जेके आहिनि, उहे हिते वेही करे औरतुनि जे मथां जॾहिं तशदुद कंदा आहिनि त उहो ॾाढो असांखे जो अफ़सोस जी ॻाल्हि लॻंदी आहे। पर पाण खे ॾिठो वञे त असां ढोरो नारो में जेको कल्ह खां वाक़ियो ॿुधो आहे, इन में असांखे ॾाढी शर्मिंदगी महसूस थी आहे। छो त असांजे मुआशिरे जे अंदरि असांजा मर्द अहिड़ा थी चुका आहिनि जेको औरतुनि जे मथां हिकु औरत जे मथां तशदुद कंदा आहिनि, नियाणियुनि जे मथां तशदुद कंदा आहिनि।
तव्हांखे ॾिठो वञे त ॿिन्ही जहाननि जे सरदार नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं मौला अली बि ही फरमायो त औरतूं जेके आहिनि इहे या नियाणियूं इहे 7 क़ुरान हूंदियूं आहिनि पर उन 7 क़ुरान नियाणियुनि जी अॼु इज़त किथे रही आहे। इहो वॾो हिकु अलमियो आहे त उन्हनि औरतुनि जी किथे जेको आहे इज़त रही आहे। उहे औरतूं जेके घर जो सॼो कमु जेको आहिनि उहे औरतूं कंदियूं आहिनि ऐं पूरे माशरे जे जेके सुधारण जेको हूंदी उहा औरत हूंदी आहे। अॼु उन्हनि औरतुनि जे मथां इहो वॾी जेको आहे तज़लीम थिए थी त इन ते असांखे ॾाढी शर्मिंदगी महसूस थिए थी। जेके इहे तशदुद कनि था उन्हनि जे घरनि में छा औरतूं कोन आहिनि, उन्हनि जे घर में छा नियाणियूं मासूम कोन आहिनि, उन्हनि खे शर्म ई नथी अचे। उहे जेके औरतुनि जे मथां तशदुद कनि था जीअं इहो वाक़ियो थर में आयो तमेजा ऐं नोरी बिरादरी जा, इहो हिकु ॿिन्ही बिरादरियुनि जो पाण में मसइलो आहे। विच में पुलिस वंगार वहे थी, पुलिस बि उन्हनि ते तशदुद करे थी ऐं साम्हूं माण्हू अचनि था उहे मर्द बि औरतुनि जे मथां तशदुद कनि था। जीअं खिपरे में वाक़ियो पेश आयो, खिपरे में बि पुलिस वंगारी वई, पुलिस वंगार वेही करे ऐं हुननि औरतुनि जे मथां तशदुद कयो। इहो माशरो ऐं हिन माशरे में औरतुनि जी तमामु जेको आहे घटि इज़त थींदी पई वञे, औरतुनि खे जेको आहे क़ैद कयो पियो वञे, औरतुनि जे मथां तशदुद कयो पियो वञे। ऐं इन खां पोइ पाण ॾिसूं त पंहिंजे माशरे जे अंदरि हिन थर या उमरकोट मिरपुर डिवीज़न जे अंदरि ॾिठो वञे त वधि खां वधि ख़ुदकशियूं कंदड़ औरतूं आहिनि। औरतूं ख़ुदकशियूं छो थियूं कनि, हिननि जी वजह, हिननि जो सबबु छा आहे, इहो अञा ताईं कंहिं माण्हू खे मालूम न थी सघियो आहे। छो त औरतुनि जे मथां वॾा तशदुद थियनि था, औरतुनि में घरेलू मामलात वधीक थी वञनि था, उनजे करे औरतूं वञी करे ख़ुदकशियूं कनि थियूं। एतिरो हिन माशरे जे अंदरि औरतुनि खे जेको आहे ख़ुदकशी करण ते मजबूर कयो थो वञे। अच्छा हाफ़िज़ अमीर इहो बि ॿुधाईंदा हलिजो त जीअं अमीर ज़िक्र कयो त औरतुनि ते मासूम ॿारनि ते जेको तशदुद कयो वियो, जेका उनजी तज़लील कई वई ऐं जेका पुलिस जंहिंजी वंगार थी वहे उहा पुलिस कंहिंजी वंगार थी वहे, कुझु शेयर करे सघो था असां सां? जी बिल्कुलु, पुलिस वंगार हिते जेको ॾाढ मुड़ुस माण्हू आहे उहे उन्हनि जे हथ में जेको ॾाढो माण्हू जेको आहे जंहिंजे हथ में 4 पैसा आहिनि, उहे 4 पैसा उहो माण्हू पुलिस खे ॾिए थो, पोइ पुलिस उन जी थी वञे थी, पुलिस विकामजी वञे थी हिते असां। अच्छा जीअं अवां ज़िक्र कयो हनीफ गजू जो या नोड़े या समेंजन जो जीअं ज़िक्र कयो त उन्हनि ते जेके कब्ज़ा माफ़िया या जेके जंहिं हमिलो करायो उहा धुर केरु आहे? ऐं इहा अव्हांखे ख़बर आहे, कुझु इहा शेयर करे सघो था या अव्हां जेका ॿी जेका धुर आहे मुख़ालिफ़ धुर उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कई आहे, उन्हनि जो छा मौक़िफ़ आहे? जॾहिं असांजो साम्हूं धुर राजड़ बिरादरी सां ही दोरनारे मसइलो आहे, राजड़ बिरादरी सां जॾहिं असां राब्तो कयोसीं, राजड़ बिरादरी वारा जेके आहिनि उहे चवनि था त इहो प्लाट बि असांजो आहे, बनी जेका बनी बि असांजी आहे, इहे गजू बिरादरी वारा कब्ज़ो कनि था। पर उन्हनि खां असां इहो पुछियोसीं, बाबा इहो हिकु ग़रीब आहिनि, हिन गजू वारा इहो मिसकिन माण्हू आहिनि, इन्हनि जे एतिरी सघ न आहे जेको इहो पराई ज़मीन ते कब्ज़ो करे सघनि। जॾहिं हुन गजू सां असां राब्तो कयोसीं त हू चवे थो मुंहिंजी ज़ाती आहे, हुन वटि पंहिंजा कागज़ात बि मौजूदु आहिनि, उन वटि पंहिंजा तस्दीक़ाती जेका शइ हूंदी आहे कानूनी हिसाब सां उहा हर शइ हुन गजू वटि मौजूदु आहे। लेकिन उहे राजड़ बिरादरी वारा इन जे मथां वधीक जेका तशदुद कनि था ऐं अॼु बि असां ज़रियनि वटां इहो मालूम असां कयो आहे, मालूम असांखे इहो थियो आहे त राजड़ बिरादरी जा जेके माण्हू आहिनि उहे ॿाहिरियां खां अॼु हथियार बंदनि था माण्हू घुराया आहिनि, उहे सिर्फ़ु इन्हनि जे घरनि जे मथां काह कंदा ऐं हिननि जे घरनि जे अंदरि जेके औरतूं आहिनि या हिननि जे घरनि जे अंदरि जेका माण्हू आहिनि उन्हनि जे मथां इहो हमिलो कंदा। इहो असांखे ज़रियनि वटां मालूम थियो आहे। ऐं हुन ग़रीब गजू बिरादरी जेके घर आहे उन जा माण्हुनि खे बेगुनाह बेॾोही पुलिस खणी अची उमरकोट जे थाणे में क़ैद करे छॾियो आहे। इन जे असां पुर नमूने सां जेको आहे मज़म्मत कयूं था, तो मज़म्मत इन जे करे कयूं था त इहो हिकु मिसकिन आहे, इन सां ॾाढो ज़ुल्म थियो वियो आहे। अच्छा हाफ़िज़ अमीर साईं, इहो ॿुधाइजो त अव्हांजी पुलिस इंतज़ाम सां कंहिं सां ॻाल्हि ॿोल थी आहे इन इशू जे हवाले सां त पुलिस छा थी चवे? पुलिस
असांजे को ॻाल्हि अहिड़ी कान कई आहे पुलिस सां, छो त पुलिस सां असीं ॻाल्हि तॾहिं गॾु जॾहिं पुलिस जेको आहे ॿिनि तरफ़नि जा मौक़ूफ़ ॿुधे ऐं ॿिनि तरफ़नि खे राज़ी करे ऐं फ़ैसिलो करे या कानून ते हले, लेकिन पुलिस कानून ते हलण लाइ तयार ई न आहे। पुलिस जेका वंगार वेही थी उन वंगारनि सां असीं कहिड़ी ॻाल्हि था करे सघूं साईं। अच्छा, महिरबानी हाफ़िज़ अमीर, इन में टोटल केतिरा माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि जो हिननि ग़रीबनि ते जेको हमिलो थियो आहे? उन में औरतूं केतिरियूं आहिनि, उन में मर्द केतिरा आहिनि, उन में ॿार केतिरा आहिनि? उन में औरतूं वॾियूं जेके आहिनि वॾी उमिरि जूं उहे 2 औरतूं आहिनि ऐं उन्हनि में हिकिड़ो मासूम ॿार बि आहे ऐं उन में मर्द जेके आहिनि उहे 3 मर्द हज़रात आहिनि। 3 मर्द उहे अॼु ॾींहं ताईं बि मौजूदु आहिनि उमरकोट जी थाणे जे अंदरि। अच्छा, वॾी महिरबानी हाफ़िज़ अमीर, इहो बि आख़िर में ॿुधाइजो त हीउ जेको नोरियनि ऐं समेजन वारो छा इशू आहे? नोड़ी ऐं समेजन वारो मसइलो साईं इहो आहे त उमरकोट जी यूसी कपलोर में ॻोठ रामसर में नोड़ी ऐं समेज बिरादरी जा घर आहिनि ऐं उन्हनि जी पाणत में लेती बि आहे ऐं समेजन जूं छोकिरियूं नोड़ियुनि जे घर में बि ॾिनल आहिनि ऐं उन्हनि जो मसइलो सिर्फ़ु थोरो ई आहे। उहा सिर्फ़ु समेजन जे घरनि जे पोयां हिकु थर जी ज़मीन आहे। उहा ज़मीन कई दौर जे अंदरि चवनि था त इहा ज़मीन 1990 खां पोइ इहा 90 या मुंहिंजे ख़्याल में त इहा तक़रीबन 1988 खां पोइ ज़मीन सरकारी थी वई हुई ऐं इहो गौचर छॾियल आहे। पोइ नोड़ी बिरादरी जा माण्हू जेके आहिनि उन ज़मीन जे मथां कब्ज़ो करे ज़मीन खे 2 सालनि खां पोइ खेड़ंदा पिया अचनि। समेजन जो दावो हुयो त समेज चवनि था त इहा ज़मीन सरकारी आहे, इन में पाणी जो ज़रियो पाणी जे ज़ख़ीरा खूह आहिनि ठहियल, उन में पाणी जेको आहे थर जो मिठो पाणी उते निकिरे थो ऐं ॿिए हंधा जेको पाणी निकिरे थो उहो खारो आहे, उन में पाणी पीअण जो पाणी मिठो आहे। त उन में समेज बिरादरी जेके माण्हू आहिनि उन्हनि खे पाणी भरण बि नथो ॾिनो वञे। उन्हनि जा पाणी जेके आहिनि उहे पाणी उन्हनि जो बंदि कयो वियो आहे। उहे पाणी खारो पीअण ते मजबूर थी चुका आहिनि ऐं उन खां अॻु में नोड़ी बिरादरी कानून जे हवाले सां जॾहिं उमरकोट आई त उमरकोट जी पुलिस हितां वंगार वेही करे उते वेही हुई त नोड़ियुनि जूं जेके औरतूं हुयूं उन्हनि जे मथां हिकु वॾो तशदुद कयो, उन्हनि जी तज़ीज़ थी। उन खां पोइ जॾहिं कल्ह जो ॾींहुं इहो नोड़ी बिरादरी जा माण्हू गॾिजी करे समेज बिरादरी जूं जेकी घरनि में औरतूं हुयूं 2 औरतुनि हिकिड़ी औरत ऐं हिकिड़े छोकिरे जे मथां उन्हनि तशदुद कयो ऐं हिकिड़ी जेका छोकिरी आहे उन जी वॾी तज़लील थी, उन जे मथे में धक लॻा, उहा बि ज़ख़्मी, उहा अॼु ॾींहं ताईं उमरकोट सिविल अस्पताल में दाख़िल आहे। अच्छा, महिरबानी हाफ़िज़ अमीर, इहो ॿुधाइजो त जेका मुतासिर धुर आहे उहा हिन वक़्त ताईं उहा पंहिंजे पुकार पंहिंजे इंसाफ़ पंहिंजे दाहिन लाइ कंहिंखे दाहि थी ॾिए या अपील कंहिंखे कई आहे या हू कंहिंखे अपील करणु चाहे थी इंसाफ़ ख़ातिर? साईं हाणे इन में बि सवाल थियनि था जेकॾहिं ॾिठो वञे त कानून जे हवाले सां ॾिठो वञे त कानून में जेकॾहिं समेज बिरादरी जा उहा ज़मीन जे लाइ विढ़नि था त उहा चवनि था त सरकारी ज़मीन आहे, उन में पाणी जो ज़ख़ीरो आहे, इहो छॾे ॾियो, तव्हांखे ॿी ज़मीन मिले त असीं तव्हांखे ॿी ज़मीन ॾियण लाइ तयारु आहियूं। तव्हां ईअं करो त पाणी वारी जेका ज़मीन आहे इहा छॾे ॾियो। इन में जेको तक़रीबन पाणी वारे खूह जेका उन में ठहियल आहिनि 5 खां 6 खूह ठहियल आहिनि ऐं उन में पाणी पीअण जे लाइ 9 खां 10 ॻोठ उन में पाणी पीअनि था। उन्हनि जो पाणी 9 ॻोठनि जो अॼु ॾींहं ताईं पाणी बंदि आहे ऐं उहे उते जा माण्हू साॻा कशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। उन्हनि खे खारो पाणी पीअण ते मजबूर कयो वियो आहे। खारे पाणी पीअण जे करे उन्हनि में इलाही केतिरियूं सारियूं बीमारियूं पैदा थियूं आहिनि। उहे माण्हू अॼु ॾींहं ताईं जेको आहे अस्पतालनि जा चकर पिया काटनि, उहे बीमार माण्हू इन खारे पाणी में सिर्फ़ु थिया आहिनि। उहो खारो पाणी पीअण ते मजबूर आहिनि, मिठो पाणी उन्हनि जो बंदि कयो वियो आहे अञा ताईं। ठीकु आहे, महिरबानी हाफ़िज़ अमीर, महिरबानी, थैंक यू भाउ, थैंक यू, वॾी महिरबानी। महिरबानी दोस्तनि जी। हाफ़िज़ अमीर जेके एकता TV चैनल जा ब्यूरो चीफ हुया उमरकोट जा, जेके ऑडियो लाइव ते असां सां मौजूदु हुया। कोशिशि कंदासीं मियाँ गुल मुनीर वलहरी साहब 2 मिंट अव्हांजा घुरिजनि वीडियो लाइव ते अॼु असांखे। जेकॾहिं मुंहिंजो आवाज़ु क्लियर अचे पियो, एम हयात समय जो मुंहिंजो आवाज़ु क्लियर अचे पियो
मियाँ गुल मुनीर साहब जेकॾहिं 2 मिंट अवी असांखे ॾियणु चाहियो तव्हांजी महिरबानी थींदी। 2 मिंट जा असांखे घुरिजनि वीडियो लाइव ते प्रोग्राम ते। कोशिशि कंदासीं मुतासिर धुर सां पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं ऑडियो लाइव ते, छो जो वीडियो लाइव ते दोस्त नथा अची सघनि, नेट जो प्रॉब्लम आहे ऐं कुझु हू नेट खां परे आहिनि, इन करे असां सां वीडियो लाइव ते ॻाल्हि ॿोल नथी थी सघे। जेका मुतासिर धुर आहे हनीफ़ गजू, असीं उन सां ॻाल्हि ॿोल करण जी कोशिशि कंदासीं त उनजो मौक़िफ़ छा आहे, उनजो मौक़िफ़ ॿुधण जी बि पाण कोशिशि कंदासीं त जीअं पाण खे वालेकुम अस्सलाम। हनीफ़ गजू था ॻाल्हायो? जी जी सर, हनीफ़ गजू। अच्छा हनीफ़ गजू, असांजो प्रोग्राम हले पियो सलामत हिन वक़्तु लाइव, ऐं असांजे लाइव प्रोग्राम में ऑडियो लाइव ते मौजूदु आहियो। हिन वक़्तु तक़रीबन 100 दोस्त जेके पूरी दुनिया जेका असां सां जुड़ियल आहे उहो अव्हांजो आवाज़ हिन वक़्तु बिल्कुलु ॿुधे थी। हीउ जेको अव्हांजो जेको ई वाक़ियो थियो आहे, अव्हां सां जेको इहो ज़ुल्म थियो आहे, अव्हां सां जेको तशद्दुद अव्हांजे ॿारनि ते जेको थियो आहे, इहो असुलु मामिलो छा आहे, असुलु इशू छा आहे, इहा महिरबानी करे असांखे ॿुधाइजो तफ़सील सां। जी साईं, असांजो ॻोठ आहे धोरनारे जे पासे में, मुंहिंजे वालिद साहब जे नाले ॻोठ सिकीरतो गजू। असांजा 20 खनि गजुनि जा घर आहिनि। असांजी हेठि ज़मीन आहे, ज़मीन जे मुआगे में स्टेट लैंड ते असांजो ॻोठ आहे। ऐं उन ॻोठ जे घरनि खां अॻियां असांजो आगर ते जेको माल जा वथाण आहिनि, बाणा आहिनि, ऐं उते जेको हारियुनि जा घर वग़ैरह आहिनि। उते जो हिकिड़ो 2 एकड़ जेतिरो प्लाट जो टुकड़ो जंहिंमें घर वर असांजा ठहियल आहिनि, उन प्लाट खे सामी धुर जे माण्हुनि पंहिंजो प्लाट ॾियणु आहे। हिसाब पेपर ते जेको लैंड माफ़िया, इहे जेके प्लाटनि वारा इहे जेको आहिनि, उन्हनि जेको प्लाटिंग करे पंहिंजो ॼाण आहे मुख़्तलिफ़ माण्हुनि खे विकिरो करे छॾियो। अच्छा, उहा कहिड़ी धुर ॿुधायो? उहा धुर ज़ात छा आहे? अली मोहम्मद रहमो ऐं ख़ुदा बख़्श राजड़। अच्छा ठीकु आहे, ओके। उन्हनि माण्हुनि जेको मुख़्तलिफ़ माण्हुनि खे स्टेट लैंड जेको एग्रीमेंट हिकिड़े ख़ानगी कसमनामनि ते हिक ॿिए खे विकिरो कयूं, पंहिंजी ॼाण आहे। उहो ज़मीन अपनदारनि खां वठी असांजे कब्ज़े में स्टेट लैंड आहे, असांजे कब्ज़े में आहे। असांजा उते माल जा वथाण, घर, हर शइ असांजी आहे। हेठि ज़मीन आहे, उन ज़मीन जो बाग़ु। हाणे साईं इहो थियो जो उन्हनि हिक ॿिए खे विकिरो कई, असांजे उते घर मौजूदु हो, हर शइ। हिननि माण्हुनि असांखे धमकायो त इहो प्लाट खाली करियो, इहो प्लाट असांजा आहे। जॾहिं जेको अपनदारनि खां वठी असांजे उते ॻोठ आहे, प्राइमरी स्कूल आहे, उताक आहे, कब्रिस्तान आहे, मुकमल हिकिड़ो ॻोठ जो सेटअप ठहियल आहे। ऐं इहो असीं अपनदारनि खां वठी हिते रिहाइश पज़ीर आहियूं। हाणे उन्हनि माण्हुनि जॾहिं असांखे धमकायो, उन्हनि माण्हुनि माना पूरियूं FIR कढण जो असां ते आवाज़ अचे पियो। हनीफ़ हिन वक़्तु असां सां ऑडियो लाइव ते जेका मुतासिर धुर आहे उनजो आवाज़ दोस्तनि ते अचे पियो क्लियर बिल्कुलु। को बि हिकिड़ो दोस्त कमेंट्स करे। जी जी ठीकु आहे हनीफ़, ॻाल्हि कंटिन्यू रखो। जी पोइ साईं हिननि जेको पुलिस जी सरपरस्ती हिननि माण्हुनि खे आहे, हिननि लैंड माफिया खे, हिननि जेको हिन कब्ज़ागीर जेके धुरियूं आहिनि, इहे हिते दादागिरी कनि वेठियूं। हिननि खे जेको धोरनारो पुलिस जो आहे SHO इहो अहमद बख़्श रामो, उहो पैसा वठी करे असांखे उन असांजे घरनि मां बेदख़ल करे उन्हनि माण्हुनि खे कब्ज़ो ॾियाराइणु चाहे थो। इन ॾींहं ते 4 ॾींहं अॻु में अहमद बख़्श रामो इन ई असांजे घरनि ते आयो ऐं असांखे चयो भई प्लाट खाली करियो। त असां चयो भई असां वटि अपनदारनि खां वठी कब्ज़े में आहे, असांजो प्लाट आहे, स्टेट लैंड आहे, असांजे कब्ज़े में आहे। जेकॾहिं स्टेट ॾींदी त मालिकाना हक़ असांखे ॾिना वञनि, जेकॾहिं नथा ॾिना वञनि त असांखे छो बेदख़ल कयो वञे। हिते 500,000 घर जी ॿी बि बस्ती आहे। जेकॾहिं स्टेट खाली कराए थी त सभिनी खे खाली कराए, जेकॾहिं असांखे खाली कराए कंहिं ॿी धुर खे छो थी ॾिनी वञे। जेकॾहिं असांखे अपनदारनि खां असांजे कब्ज़े में त पोइ खाली कराए ॾाढ मुर्ती ते ॿिए कंहिंजे हवाले छो थी कई वञे। उन खां पोइ जेको कल्ह जेको SHO अहमद बख़्श रामो पैसा वठी करे हिन ख़ुदा बख़्श राजड़, अली मोहम्मद रामो ऐं ओबायो मंगेरियो, हिननि माण्हुनि खां यामीन राजपूत, बाबू पठान, हिननि माण्हुनि खां हिन पैसा वठी करे हिकिड़ो कूड़ी FIR ते
पुलिस असांजे घरनि में दाख़िल थी, असांजे टे ॿ मुंहिंजा भाइर हिकु भाणे जो हुनखे पुलिस खंबे खणी वई ऐं औरतुनि ते सख़्तु तशदुद कयो, असांजे घरनि ते फायरिंग कई, प्लाट मां बेदख़ल करण जी कोशिशि कई, असांखे असांजे घरनि मां बेदख़ल करण जी कोशिशि कई वई। हेलो जी जी, अवांजो आवाज़ अचे पियो जी। अच्छा, अवां उन उमरकोट ढोरे नारे में जिथे रहो पिया, त अवां इलेक्शन में वोट कंहिंखे ॾींदा आहियो? असीं पीर साईं पागारे जा मुरीद आहियूं ऐं पीढ़ियुनि खां वठी असीं पीर साईं पागारे हुर जमात सां वाबस्ता आहियूं, फकीर मुस्लिम लीग सां। अच्छा, त पोइ इन इशू में इन मामले अहिड़ो मामिलो थियो आहे त साईं पीर पागार साहिबु अव्हांजी कहिड़ी हिमायत कई आहे, अव्हांजी कहिड़ी फेवर कई आहे, अव्हांजी कहिड़ी मदद कई आहे? इन वक़्त ताईं हमलो बि असांजे घरनि ते थियो आहे, फायरिंग बि असांजे घरनि ते थी आहे, औरतूं बि असांजूं ज़ख़्मी थियूं आहिनि, FIR बि असां ते काटी वई आहे। जेके ज़ख़्मी औरतूं आहिनि उन्हनि जे इलाज जे लाइ पुलिस लेटर बि कोन पई ॾे ऐं असांजो ज़ख़्मी औरतुनि जे हिकु मुंहिंजी जेको हिकु मासी आहे उनखे टंग टुटी वई आहे, उहो घर में अज़ाब में आहे। असीं जेको पुलिस जे डप खां साइड ते आहियूं, वञी कोन था सघूं, पुलिस लेटर कोन पई ॾे, उन्हनि ज़ख़्मियुनि जो इलाज कोन पियो थिए। पर हेसि ताईं न लाॻापियल इख़्तियारनि या कंहिं कानून लागू कंदड़ इदारनि मूंसां राब्तो कयो आहे, न सिर्फ़ु मीडिया जे दोस्तनि हुननि जी महिरबानी मुंहिंजो आवाज़ उथारियो आहे, न कंहिं जमायत जे माण्हू मूंसां राब्तो कयो आहे, न कंहिं फकीर मुस्लिम लीग। अच्छा हनीफ़, अव्हांजी पीर साईं पागारे साहिब सां या उन्हनि जे कंहिं अहिड़नि माण्हू सां को राब्तो थियो आहे त असां सां हीउ हेॾो ज़ुल्म थियो आहे, असांजी का मदद कयो? ऐं असां काफ़ी ॾींहं मूं ते ई हमिलो थियो आहे त असां चीफ खलीफ़े सां ऐं जमायत जे मुअज़्ज़िन सां काफ़ी दफ़ा राब्तो करण जी कोशिशि कई, पर इहे जेके राजड़ धुरियूं आहिनि, साम्हूं राजड़ आहिनि, उहे बि असांजा जमायती आहिनि, उहे जमायत में बाअसर माण्हू आहिनि। जेको असांजा जेके जमायत जा अॻुवान आहिनि उहो कंहिं कंप्रोमाइज़, कंहिं मुसलत जे करे उन्हनि माण्हुनि जी वंगार वहनि वेठा। इहो हिन पुलिस वारो ई किरदारु अदा कनि वेठा। असीं मिस्किन माण्हू आहियूं, असांजो आवाज़ु किथे पघारे ताईं नथो पहुचायो वञे, असांजो आवाज़ु फकीर मुस्लिम लीग जी अला क़यादत ताईं कोन पहुचायो वञे। सिर्फ़ु असां मिस्किन, असांजो ॾोह इहो आहे। अच्छा, ही अव्हां ते जेको हमिलो थियो आहे, अव्हांजा ॿार ज़ख़्मी थिया न, अव्हां जूं नियाणियूं ज़ख़्मी थियूं आहिनि, या अव्हां मर्दनि मां बि के मुंहिंजे ख़्याल में ज़ख़्मी थिया आहिनि, त अव्हां का दाद फरियाद का थाणे ते का रिपोर्ट दर्ज करण जी का कोशिशि कई आहे? पुलिस कई आहे, करे थी, नथी करे? छा साईं असां सां पुलिस इहो आहे त असांजे 8 माण्हुनि खे नॉमिनेट कयो आहे, 4 नामालूम औरतुनि खे ऐं 5 नामालूम मर्दनि खे नॉमिनेट कयो आहे FIR में। हाणे असीं जेके घर में मर्द आहियूं उहो थाणे ते नथा वञी सघूं, असांजे पोयां पुलिस 3 माण्हुनि खे पुलिस खणी वई आहे। हाणे जेकॾहिं को असांजो हिमायती थाणे ते वञे थो त हू उन्हनि 5 नामालूम में उन्हनि माण्हुनि खे हणनि था। असांखे पुलिस इलाज जे लाइ लेटर ॾे कोन पई, असां अप्रोच कई, कोशिशि कई, धोरण इंतज़ाम कमेटी चेयरमैन साहिब खे चयो, पीपल्स पार्टी जे विच अॻुवान ख़ालिद वलारी, हुन सां असां काफ़ी दफ़ा राब्तो करण जी कोशिशि कई। असांजा जेको पार्लियामेंट्री माण्हू ॿिया ॿिया उते विया आहिनि पंहिंजे थाणे ते, पर असांखे पुलिस जेको ज़ख़्मियुनि खे तबी इमदाद ॾियण जे लाइ लेटर बि कोन पई ॾे। पुलिस साईं सिधी मुखालिफ़ धुर जी धुर बणियल आहे। SHO अहमद वकील रहमो इहो सॼो हला करे हमिलो करण खां पोइ बि 20 दफ़ा असांजे घरनि जे आस पास गश्त कयो आहे। सिर्फ़ु पुलिस पार्टी सां न, साम्हूं मुखालिफ़ जे हथियार बंदनि सां जेको गश्ती करे इहो गश्त कनि वेठा, फायरिंग कनि वेठा। हिन वक़्त ताईं बि हिरासत पकड़ियल आहे। असीं घरनि ताईं साइडुनि में लिकण में पूरा आहियूं। असांखे इहे माण्हू कंहिं बि टाइम ते नुक़सानु पहुचाए सघनि था ऐं वरी हिकु ॿियो बि हमिलो करे सघनि था। अच्छा अमी, असांजे हिन प्रोग्राम फेसबुक लाइव प्रोग्राम सिंध सलामत में पंहिंजे इंसाफ़ जे लाइ कंहिंखे अपील करणु चाहींदव? असीं साईं चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट खे अपील करियूं था त हिन हेॾे सारे ज़ुल्म खे ॾिठो वञे। असां मिस्किन माण्हुनि जो कहिड़ो ॾोह आहे? असीं बि हिकु रियासत जा शहरी आहियूं, असीं बि हिकिड़ो लाभ आऊं हिकु बैंक, प्राइवेट बैंक जो मुलाज़िम आहियां, आऊं हिकिड़ो ज़िम्मेवार शहरी आहियां। मूंखे बि पंहिंजो राइट आहे, पंहिंजो हक़ आहे। आऊं पंहिंजे घर में वेठो आहियां, मूंखे छो बेगुनाह बेदख़ल कयो थो वञे? हिन लालची ऐं कब्ज़ा जी धुरनि जे पैसे खां हिन सियासी जेको प्रेशर ऐं ख़ुशी ते बेगुनाह मूंखे पंहिंजे घर में बेदख़ल करण जी कोशिशि कई थी वञे। पर मूंखे सिर्फ़ु मीडिया जा दोस्त, सोशल वर्कर, सिविल सोसाइटी मूंसां गॾु बीठल आहे, न का सियासी धुर मूंखे सपोर्ट पई करे। ठीकु आहे, महिरबानी हनीफ़
असीं बि अव्हां सां गॾु आहियूं ऐं इनशा कोशिशि कंदासीं त अव्हांजे इंसाफ़ लाइ अव्हांजे हक़ लाइ असां बि पंहिंजो आवाज़ु पंहिंजे प्रोग्राम जे थ्रू इनशा जागृता मुहिम असां बि जारी रखंदासीं ऐं इनशा अव्हांखे ज़रूरु इंसाफ़ थींदो ऐं अव्हां सां इंसाफ़ थींदो ऐं अव्हांखे इंसाफ़ मिलंदो। महिरबानी हनीफ़, महिरबानी भाउ, महिरबानी। महिरबानी सभिनी दोस्तनि जी। हाणे पाण हलंदासीं थरपारकर मिठी जिथे पाण पंहिंजे हिन प्रोग्राम में अॼोके वीडियो लाइव प्रोग्राम में खाटाऊ जानी जेके साफ़ी दोस्त आहिनि मिठीअ जा थरपारकर ज़िले जा उनखे पाण पंहिंजे प्रोग्राम में वीडियो लाइव ते जॉइनिंग कराइण जी कोशिशि कंदासीं। पहिरीं असांजो जेको मौज़ू हुयो, जेको इशू हुयो, उहो उमरकोट ढोरो नारो, जिते आउं हिकु भेरो ॿीहर दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त अॼोके असांजो अॼु जो प्रोग्राम, अॼु जो सुवालु, अॼोके प्रोग्राम जो जेको टॉपिक, जेको सुवालु आहे उहो आहे उमरकोट में मज़लूमनि सां ज़ुल्म ऐं थर में ख़ुदकशी जो असुलु कारण छा आहे। छो जो उमरकोट में ही हिकु ॿ इशू अहिड़ा हुया जंहिंमें जेकॾहिं ज़िक्र कजे त हनीफ़ गज्जू जेको ढोरो नारो जो इशू हुयो उन ते बि पाण ॻाल्हि ॿोल्हि कईसीं। साफ़ी दोस्त हुयो उमरकोट जो, ऐं उन खां पोइ जेको उमरकोट में नोहरियो ऐं जेके समेजा वारनि जो जेको इशू हुयो उन ते बि पाण मुख़्तसर ॻाल्हि ॿोल्हि पंहिंजी थी। एकता जो ब्यूरो चीफ हुआ उमरकोट जा दोस्त हाफ़िज़ अमीर, जंहिं असांखे उन्हनि ॿिनि इशूज़ जे हवाले सां अपडेट कयो। हिन वक़्तु पाण हलंदासीं थरपारकर मिठी। खाटाऊ जानी असांखे हिन वक़्तु जॉइनिंग करे चुका आहिनि ऐं ॿुधनि पिया, असांखे ॾिसनि पिया। असीं कोशिशि कंदासीं खाटाऊ जानी खे पंहिंजे हिन प्रोग्राम में वीडियो लाइव ते जॉइनिंग कराइण जी, ऐं उन खां पोइ कोशिशि कंदासीं सांगी साहब, सोहेल सांगी साहब सां पाण ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं। कोशिशि कंदासीं त सोहेल सांगी साहब खे बि पाण वीडियो लाइव ते जॉइनिंग करायूं। पहिरां खाटाऊ जानी मूंखे रिक्वेस्ट सेंड कई आहे, मुंहिंजो आवाज़ क्लियर अचे पियो? को बि हिकिड़ो दोस्त, आवाज़ लाइन कनेक्ट थी वई आहे? गुड, हिकिड़ो सेकंड प्लीज़, अभी मौजूदु रहिजो मुंहिंजे प्रोग्राम में। महिरबानी दोस्तनि जी। हिन वक़्तु थरपारकर मिठी असांजो साफ़ी दोस्त खाटाऊ जानी असांखे वीडियो लाइव ते असांखे जॉइनिंग करे चुको आहे। हिकु भेरो ॿीहर दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त अॼु जेको असांजो प्रोग्राम आहे, जंहिंमें प्रोग्राम जो जेको टॉपिक ऐं सवाल, हिकिड़ो गॾियल सवाल हुयो असांजो, जेको उमरकोट जे इशू सां गॾोगॾु थरपारकर मिठी जेको ख़ुदकशी जा जेको रुझान ॾींहों ॾींहुं जेको वधंदो थो वञे, उन हवाले सां खाटाऊ जानी सां पहिरीं पाण ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं त ख़ासि तौर ते थरपारकर जे हवाले सां मिठी में जेको ख़ुदकशी जा जेके वाक़िया थिया आहिनि उहे हिन वक़्तु ताईं उन्हनि जी छा सूरताल आहे, उन वटि उन डिटेल आहे, उन हवाले सां पाण ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं। उन खां पोइ पाण कोशिशि कंदासीं त सोहेल सांगी साहब खे पाण पंहिंजे प्रोग्राम में कोशिशि कंदासीं त वीडियो लाइव ते उनखे जॉइनिंग कराइजे, न मजबूरन साईं सोहेल सांगी साहब खे बि पाण ऑडियो ते जॉइनिंग कराईंदासीं। साईं खाटाऊ जानी साहब, मुंहिंजो आवाज़ क्लियर अचे पियो? खाटाऊ साहब, मुंहिंजो आवाज़ अचे पियो? शायदि खाटाऊ जानी वटि नेट प्रॉब्लम आहे, नेट जो इशू आहे मुंहिंजे ख़्याल में। खाटाऊ पहिरियां मुंहिंजो हाणे आवाज़ क्लियर अचे पियो? अव्हांजो आवाज़ कटिजे पियो खाटाऊ साईं, अव्हांजो आवाज़ कटिजे पियो। सर, अव्हांजो आवाज़ कटिजे पियो, अव्हांजी वीडियो बि कटिजे पई, आवाज़ बि क्लियर नथो अचे, वीडियो बि क्लियर नथी अचे। अव्हां महिरबानी करे या त रूम खां
ओके ओके आओ फोन पे अचां थो फोन ते अचां थो ओके ओके खाटाऊ जानी वटि बि मुंहिंजे ख़्याल में त वॾो प्रॉब्लम आहे ख़ासि तौर ते नेट जो प्रॉब्लम आहे खाटाऊ जानी वटि बि नेट जो प्रॉब्लम आहे खाटाऊ अभी प्लीज़ मौजूद रहिजो अव्हांखे आउं वीडियो लाइव ऑडियो लाइव ते आउं कोशिशि कंदुसि ऑडियो लाइव ते अव्हांखे जॉइनिंग करायां कोशिश कयूं पिया त खाटाऊ जानी खे पाण ऑडियो वीडियो लाइव ते साईं इहो वीडियो ते नेट जो प्रॉब्लम आहे छा अच्छा तो हिकिड़ो मिनट होल्ड कर बता ते आऊं लाइव ते कनेक्ट कयां थो ऑडियो ते ठीकु आहे हिकिड़ो सेकंड महिरबानी जीअं ज़िक्र पियो कयोसीं त मिठी थरपार कर खाटाऊ जानी जेके असांजा साथी दोस्त आहिनि सीनियर साथी मिठियूं आहे असां कोशिशि कईसीं त उनखे वीडियो लाइव ते जॉइन कराइजे पर नेट जे प्रॉब्लम जे करे नेट इशू जे करे उनजो आवाज़ बि क्लियर न पियो आयो उनजी वीडियो बि क्लियर न पई आई हिन वक़्तु असां सां ऑडियो लाइव ते मौजूदु आहिनि खाटाऊ जानी मुंहिंजो आवाज़ अचे पियो पहिरां जी बिल्कुलु वॾी महिरबानी ऑडियो लाइव ते असां सां मौजूदु आहिनि खाटाऊ जानी मिठीअ मां खाटाऊ जानी अॼोके असांजे प्रोग्राम खे मुंहिंजे ख़्याल में अमी सवेर खां वठी ॾिसो पिया ॿुधो पिया ऐं मुंहिंजे ख़्याल में अॼोको जेको असांजे प्रोग्राम जो जेको टॉपिक आहे जेको हिकिड़ो गॾियल सवाल आहे गॾियल हिकिड़ो टॉपिक आहे उमरकोट जे इशू खां या खरपाकर जे ख़ासि तौर ते ख़ुदकशी वारे जेके वाक़िअनि जे हवाले सां इन हवाले सां ख़ासि तौर ते ख़ुदकशी जे हवाले सां जेको ॾींहों ॾींहुं जेको रुझान इहो ख़ासि तौर ते थरपारकर उमरकोट इहा जेका पूरी पटी आहे इन में इहो इशू वधंदो वञे पियो इन जो असुलु कारण छा आहे पहिरीं बि मुंहिंजे ख़्याल में पंहिंजी ॻाल्हि ॿोल थी चुकी आहे पर काफ़ी टाइम पहिरीं पर सोचियोसीं त भले इन इशू ते थोरो पाण डिस्कस कजे ॻाल्हि ॿोल कजे छो जो हीउ करंटली इशू हिकिड़ा कंटिन्यू जेके मुसलसिल जेके वाक़िया थिया आहिनि इन हवाले सां असांखे महिरबानी करे ब्रीफ ज़रूरु कजो जी जी असगर ही बिल्कुलु अफ़सोसनाक सूरत हाल है ही जेके ख़ुदकशियूं रोज़ानो ॾींहुं ब ॾींहुं उन में इज़ाफ़ो थी रहियो आहे ही हिकिड़े दर्दनाक समाज जी हालत आहे उते हुकूमत ख़ामोश तमाशाई बणियल आहे इस्लामी इदारा समूरा लातालुक बणियल आहिनि सिविल सोसाइटी समूरी लातालुक बणियल आहे मीडिया में रूटीन ख़बरूं रिपोर्ट थियनि थियूं पर केर बि उनखे दिलि सां उन दर्द सां वठण लाइ तयारु न आहे उनखे ॾिसण लाइ तयारु न आहे त समाज जो हिकिड़ो ग़रीब तबिको उहो हारी पोरियत तबिको उन में ॾींहों ॾींहुं ख़ुदकशियुनि जो रुझान वधे पियो उन में मुसलसिल ख़ासि तौर ते औरतुनि में ख़ुदकशियूं जेके आहिनि सो उहो थियनि थियूं पियूं उन में इज़ाफ़ो थी रहियो आहे पर ही अॼु जी सूरत हाल न आहे ही गुज़िरियल 5-7 सालनि खां मुसलसिल बीपो ख़ासि डिवीज़न में ख़ासि तौर ते ही हारी पोरियत तबिके में जेके आहिनि सो ख़ुदकशियूं वधी रहियूं आहिनि उन जो जेको बुनियादी बेसिक कारण आहे जिते ॿिया मसइला आहिनि पर जेको उन ते सभई माण्हू साझा वटि जेके आहिनि सो उन ॻाल्हि खे तस्लीम कनि था या उनखे सम्झनि था त उन जो बुनियादी सबबु जेका आहे सा गुरबत आहे गुरबत में इज़ाफ़ो आहे उन मां जेके आहिनि सो समाजी ॿिया जेके प्रॉब्लम पैदा थियनि था पिया उन ते सरकार जो फोकस न आहे ग़रीब जेको हारी तबिको आहे उन जे लाइ सरकार वटि को बि अहिड़ो रिलीफ जो एजेंडा जेको हिसो न आहे उन्हनि जी
बहाली जे लाइ उन जी ख़ुशहाली जे लाइ न वफ़ाक़ी हुकूमत को कमु करे रही आहे न सिंध हुकूमत को कमु करे रही आहे। उन जे करे उन्हनि खे निंदणकाई वारी हालत ते हालतनि जे रहम करम ते छॾियो वियो आहे। महांगाई जी सूरत हाल हुजे, डिज़ास्टर जी सूरत हाल हुजे, पर जेको वधि खां वधि मुतासिर थिए थो उहो ग़रीब हारी पोरियत तबिको थिए थो। ऐं जॾहिं हिन क़िस्म जा सेमिनार थियनि था उते ही ॻाल्हि फोकस थिए थी। सरकार जा समूरा इंतज़ामी इदारनि जा सरबराह उते मौजूदु हुजनि था। जॾहिं मिठी में बि इन क़िस्म जा प्रोग्राम थिया आहिनि ख़ुदकुशी जे हवाले सां, उनमें सरकार जा जेके ऑफिसर आहिनि उहे बि समूरा जेके आहिनि सो इहो मञनि था त गुरबत वॾो कारण आहे। उन बाद जेके आहिनि सो ॿिया समाजी मसइला थियनि था, उन में जेके आहिनि सो ज़हनी बीमारियूं बि जेके आहिनि सो शामिल आहिनि, या घरेलू तकरार मसइला जेके आहिनि सो शामिल आहिनि। NGO जेके वॾे तइदाद में घर में सॼे मीरपुर ख़ासि डिवीज़न में कमु कनि पियूं उहे ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि। त आख़िरकार इन ग़रीब कम्यूनिटी जे इन्हनि माण्हुनि खे छा थियो आहे जेके ही जेके आहिनि सो वॾे तइदाद में ख़ुदकुशियूं समाजी मायूसी छाजे करे आहे। ही NGO त ॻोठनि में घर घर में वञी दावाऊं कनि थियूं त असां जेका आहे समाजी ख़िदमत ऐं कमु कनि थियूं, त भला ही ओचितो ओचितो छा थी वियो आहे जो ही ख़ुदकुशियुनि जो इज़ाफ़ो थियो आहे। ही हिकिड़े हफ़्ते में असगर तव्हांखे हैरानगी थींदी, हिन हफ़्ते में मिठी में 4 ख़ुदकुशियूं थियूं आहिनि। जेकॾहिं ज़िले थरपारकर जो शुमार कजनि त हिन हफ़्ते में 8 ख़ुदकुशियूं थियूं आहिनि। अॼु मिठी तालके जे ॻोठ लोणियार में ख़ुदकुशी थी आहे, काल वारे ॾींहुं जेको आहे सो उन ख़ुदकुशी थी आहे। हाणे मिठी जो ॻोठ पागुर में थी आहे, नंगर पाकर में काल वारे ॾींहुं ख़ुदकुशी थी आहे। ऐं सभई कोली भील मेघवाड़ शेड्यूल कास्ट जेके ग़रीब हारी पोरियत आहिनि उन्हनि में थियनि थियूं। अक़लियतनि जा नुमाइंदा वॾा वॾा सेठियूं पीपल पार्टी समेत समूरा जेके आहिनि सो जेके सीटूं अक़लियतनि जूं उन्हनि खे जेके आहिनि सो इन ग़रीब हारी पोरियतनि जे नाले में उन्हनि खे मिलनि थियूं। उहे वॾा सेठियूं जेके आहिनि सो लही अचनि न इन्हनि ग़रीब कम्यूनिटियुनि जे इन्हनि हालतनि में, त हू जेके आहिनि मुश्किल हालतनि में ख़ुदकुशियूं कनि था पिया, हुननि जी मदद कनि। मिनाटी या फंड केॾा था वञनि, जेके ॿिया गुरबत घटायो प्रोग्राम आहे उहो ओसी ताईं उन्हनि ग़रीबनि ताईं छो नथो पहुचे। ही जेके मेंटल हेल्थ जा जेके डॉक्टर आहिनि उन जूं अस्पतालूं उन्हनि जूं सहूलियतूं उन्हनि ग़रीबनि ताईं छो नथियूं पहुचनि। जेके समाजी मसइला आहिनि उन्हनि जे लाइ ही जेके NGOs गवर्नमेंट जा इदारा जागरूकता मुहिम छो नथा हलाइनि। ही चूंडियल नुमाइंदा जेके वोट वठण जे टाइम ते करोड़ रुपया ख़र्च करे गाॾियूं भरे हिननि मिसकिन माण्हुनि वटि अचनि था, उहे हिन टाइम ते छो नथा लहनि। त उन्हनि खे इहा तकलीफ़ छो नथी थिए त भई ही जेके आहिनि तो ख़ुदकुशियूं कहिड़े कारण थियनि थियूं पियूं। ही सभई ग़रीब तबिके जा माण्हू ख़ुदकुशियूं छो पिया कनि, ही औरतूं उन में वॾे तइदाद में ख़ुदकुशियूं छो पियूं कनि। उन जो ज़िम्मेदार केरु आहे? रियासत खे उन जो ओनू हुजणु घुरिजे त हुन जा जेके आहिनि सो किसान, हुन जा मज़दूर हारी, हुन जा ग़रीब तबिके जा माण्हू जेके आहिनि सो ख़ुदकुशियूं कनि था पिया, पर सभु जेको आहे सो ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि। कंहिंखे बि कंहिंजी परवाह न आहे, हुक्मराननि खे परवाह न आहे, इदारा ख़ामोश आहिनि, चूंडियल नुमाइंदा ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि। पॉलिटिकल पार्टियूं जेके आहिनि सो उहे ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि। उहे क़ौम परस्त हुजनि या जेके आहिनि सो ॿियूं जेके अवामी जमहूरी ख़िदमत जो दावाऊं कंदड़ पार्टियूं हुजनि, सभई तमाशाई बणियल आहिनि। त ही ग़रीब हारी पोरियत आख़िरकार छाजे लाइ ख़ुदकुशियूं करे रहियो आहे। उन्हनि जी जेको आहे सो केरु आख़िरकार वञी उहा सार संभाल लेंदो, उन ते केरु वञी उन जे मुतलिक़ जांच कंदो त ही जेके ख़ुदकुशियूं थियनि थियूं पियूं उन जो असुल सबबु छा आहे। या सरकार जी हुकूमत जी ज़िम्मेदारी आहे, मक़ामी चूंडियल नुमाइंदनि जी ज़िम्मेवारी आहे, समूरनि इदारनि जी ज़िम्मेदारी आहे त घर जे मिसकीन ग़रीब पीड़ियल तबिके जे ख़ासि तौर ते मीरपुर ख़ासि डिवीज़न में ही ख़ुदकुशियूं थियनि पियूं। सॼी सिंध में थियनि थियूं, पर उन्हनि जो तइदाद सॼी सिंध में एतिरो वॾो न आहे जेतिरो वॾो तइदाद ख़ुदकुशियुनि जो थरपारकर में मौजूदु आहे। तव्हांखे हैरानगी थींदी, गुज़िरियल साल जा जेके अंग कर खणजनि, उन खां अॻे साल जा अंग कर खणजनि त हिन भेरे जेके आहिनि सो उन ते ॾेढुनि ते वधीक ख़ुदकुशियूं थियूं आहिनि। इन 10 महीननि में ख़ुदकुशियुनि जो तइदाद अगरि 75 थी वियो आहे, जॾहिं त पोएं साल जो जेको आहे सो उहो 54 ऐं 60 जेको आहे उहो ताईं पहुतो। ही ॾींहों ॾींहुं हर साल ते हुन में ख़ुदकुशियुनि में इज़ाफ़ो थिए थो पियो ऐं उन में वॾो तइदाद औरतुनि जो आहे। ऐं 99% जेके ख़ुदकुशियूं आहिनि उहे सभु पोरियत तबिके जा, ही कोली भील मेघवाड़ हारी तबिके जा माण्हू जेके आहिनि सो घणे भाङे ख़ुदकुशियूं कनि था। ऐं पुलिस जेका आहे
नॉर्मली रिपोर्ट दाख़िल करे थी त उन में वॾो कारण जेको आहे सो ॼाणायो वञे थो वास्तनि जे तरफ़ां ज़हनी दिमाग़ी जेके आहिनि सो बीमारियूं या उनजो ज़हनी तवाज़न सही न हुयो छाकाणि त पुलिस इन्वेस्टिगेशन में केस दाख़िल थियण में उन में पोइ जेके मामला पैदा थियनि था त माण्हू उन मां जान छॾाइण लाइ हाणे अॼु जेको मिठी में ख़ुदकशी जो वाक़ियो थियो आहे उन में बि पुलिस चवे थी त असां खां अॻु में उन नारी जो लाश जेको आहे सो उहो वास्तनि लाहे हेठि रखी छॾियो हुयो खट ते उन्हनि चयो त असां जीअं मुड़ुसु पए थो त उहो जेको आहे सो उन टाइम ते उन ॾिठो ऐं पंहिंजे चाचे खे दाऊं कयो सॾु कयो उन्हनि जेको आहे सो लाहे उते रखियो त उन खां पोइ उनजो दम टुटो आहे हाणे हीअ सभु हिकु क़िस्म जूं शयूं आहिनि जिते उहो इलाही घणी गहराई सां उन ते रिसर्च थियण जी ज़रूरत आहे त ॿिया जेके आहिनि सो कहिड़ा प्रॉब्लम आहिनि जॾहिं पुलिस सां उन ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल थिए पई डॉक्टरनि सां थिए पई त उहो वरी बि हिकिड़ी ॻाल्हि अचे थी त उनखे कंहिं बहाने जेको आहे सो इहो बहानो थो जेको आहे बणायो वञे त उहा 8-10 साल थिया आहिनि उन नारी जेका आहे असांजे लुणियार में जेका ख़ुदकशी थी आहे उनखे औलाद कोन हुयो 8-10 साल शादी जे बाद ॿ ॾींहं थिया आहिनि उहो गार्मेंट में कमु कंदड़ मुलाज़िम जेको उनजो मुड़ुसु हुयो उहो कराची वियल हो उहो 2 ॾींहं थिया आहिनि आयो हुयो ऐं अॼु घर में मौजूदु न हुयो ऐं नारी ख़ुदकशी करे छॾी एतिरी कहाणी ते हिकिड़ी नौजवान नारी 30 साल जी आपघात थी करे छॾे सरकार जा इदारा उन ते ख़ामोश आहिनि हिकिड़ी फॉर्मेलिटी लाइ पोस्टमार्टम जी रिपोर्ट ठहे थी ऐं डॉक्टर जेके आहिनि सो उनजी जांच करे उहा नॉर्मली रिपोर्ट ॾियनि था ऐं उहो फाइल बंदि थो थी वञे कंहिंखे बि उनजो क़ानून आहे त हीअ जेके आहिनि सो हिन मुल्क जी मुइशत जी रीढ़ जी हॾी आहिनि हीअ आरी पोरियत हीअ सिंध जा जेके आहिनि सो वतन ग़रीब असरोका रहवासी आहिनि उन्हनि माण्हुनि जे उन ग़रीबनि जो जेको आहे सो क़ानून थियणु घुरिजे सिंध एॾी ग़रीब कोन्हे पाकिस्तान एॾो ग़रीब कोन्हे सिंध जा जेके आहिनि सो मुख़ैर माण्हू एॾा ग़रीब कोन्हनि सिंध जा समूरा एॾा इदारा ग़रीब कोन थी विया आहिनि जो हीअ चंद मिसकीन ग़रीब माण्हू जेके आहिनि सो लांघा बुखूं अलॻि कटनि था पर हिननि मसइलनि जे करे गुरबत जे करे समाजी मसइलनि जे करे उहो आपघात था पिया कनि दाऊं पिया करियूं मीडिया मुसलसिल रिपोर्ट पई करे पर कंहिंखे बि उन कोन्हे की इंतिहाई अफ़सोसनाक सूरत हाल आहे सिविल सोसाइटी खे पॉलिटिकल पार्टियुनि खे हुकूमत खे उनजो नोटिस वठणु घुरिजे हीअ जेका आहे सा दर्दनाक क़िस्म जी सूरत हाल आहे भला हीअ केरु छो नथो जवाबु ॾे सरकार जवाबदार हुजे थी पंहिंजे रियासत जे उन्हनि ग़रीब मिसकीन माण्हुनि जे उन जे मसइलनि जे लाइ सिविल अस्पताल मिठी समेत तव्हां रिकॉर्ड खणो हेल्थ खाते जो 5 सालनि खां दाऊं पिया करियो मीडिया दाऊं पई करे त बाबा सॼी सिंध जे डिस्ट्रिक्टनि जो रिकॉर्ड कढी जेको पेश करियो मीडिया जे आॾो ही कूड़ था ॻाल्हाए टाल मटोल खां कमु था वठो थरपारकर में ॿारनि जूं ख़ुदकशियूं बि हारी पोरे तबिके में वधीक थियूं थियनि छो थियूं थियनि उनजो रीज़न ॿुधायो उनजो सबबु ॿुधायो टाल मटोल खां कमु न वठो हीअ जेको आहे सो इन्हनि ई ग़रीब हारी पोरेतनि जे बचनि जूं ख़ुदकशियूं थियनि ख़ुदकशियूं उन्हनि में ई थियनि थियूं पर सरकार जो उहो ई कमु आहे त देश शहर जेका आहे सा दुनिया में हीअं आहे पोइ सॼे मुल्क में एतिरी आहे पोइ इहे टाल मटोल खां कमु वरितो थो वञे असां दावा सां चऊं था त भई तव्हां ॾेखारियो न डेटा उमरकोट जी तव्हां ॾेखारियो डेटा मीरपुर खां अची तव्हां दादू जी बि खणी अचो तव्हां काचे कोस्तान जी बि खणी अचो उते बि ग़रीब तबिको रहे थो पर थरपार करे हिकिड़ो कुटियल आबादी जो जिते वध में वधीक मिसकीन ग़रीब माण्हू आहिनि पाकिस्तान जो हिन मुल्क जो सिंध जो पसमानदा तरीन ज़िलो आहे जिते केतिरी सर्वे रिपोर्टूं आहिनि त ग़रीब खां ग़रीब तर ज़िलो आहे उते तमामु घणी शदीद क़िस्म जी ग़ुरबत आहे उन ते ख़ासि तौर ते कमु करण जी ज़रूरत आहे हुकूमत खे उते ध्यानु ॾियणु घुरिजे पर उहे हवाइती जेके आहिनि सो कमु थियनि था ADP जूं बजेटूं ठहनि थियूं उहे करप्शन जे बल चढ़नि थियूं हिकिड़े पासे रोड ठहनि था ॿिए पासे ढहंदा था वञनि पर उहे ADP जूं सालियानो बजेटूं बि हिननि ग़रीबनि जे उन ते बुनियादी सहूलियतनि ते ख़र्च न थियूं थियनि अगरि तव्हांखे हैरानगी थींदी त थरपारकर जी 16 लख पॉपुलेशन आहे उन मां 2325 जेके रजिस्टर्ड ॻोठ आहिनि उन में 95% पॉपुलेशन जेका आहे सा ॻोठनि में रहे थी 5% जेका आहे उहा 7% पॉपुलेशन जेका शहरनि में आबाद आहे बाक़ी समूरा ॻोठाणा माण्हू जेके आहिनि सो उन मां 95% ॻोठ अॼु बि इंसानी जेके जीअण जूं बुनियादी सहूलियतूं आहिनि रोड बिजली पाणी उन खां सभिनी खां उहो माण्हू आहिनि अस्पतालनि जी उन्हनि खे उते सहूलियत मुयसरु कोन्हे हाणे तव्हां अंदाज़ो करियो त 70 सालनि में जेकॾहिं असां उन्हनि ॻोठनि ताईं ही जेका आहे सा उन्हनि खे जीअण जूं बुनियादी सहूलियत
सहूलियत न ॾेई सघिया बैरोक्रेट कामोरा चूंडियल नुमाइंदा समूरा गॾिजी जेके आहिनि सो हुन में भाङे भाईवार थी विया आहिनि उन्हनि समूरनि करप्शननि में उन्हनि में उहो अहिड़े क़िस्म जूं स्कीमूं जेके आहिनि सो थियनि थियूं उहो उन्हनि मिसकिन माण्हुनि जे घोट जो पाणी जी जिते ज़रूरत आहे उहा नथी पहुचे अस्पताल जी जिते ज़रूरत आहे उहा नथी पहुचे हुनजे जीअण जो जेको गुज़र सफ़र जो वसीलो आहे माल चौपायो माल उन जी जेका हिसाब उन लाइ को प्रोजेक्ट नथो अचे पर उहे जेके आहिनि सो अधो अधु पैसा बजेटूं जेके आहिनि सो ADP जूं सालियानियूं जेको डेवलपमेंट फंड आहे उन जूं बजेटूं अधो अधु करप्शन जे वार जेके आहिनि सो चढ़ी थियूं वञनि उन करे ही गुरबत जेके आहिनि सो माण्हू मारे रही आहे ही गुरबत जेका आहे सा पंहिंजा बचा हिन क़ौम जा जेके आहिनि सो उहो मारे रही आहे पर सरकार खे को बि हुनुम कोन्हे ही कॾहिं टाल मटोल करे चवनि था त मीडिया जेका आहे सा पई इहो करे जॾहिं त ही हिननि जे पंहिंजे इदारनि जा अंग करनि ही जेके ॻोठनि में माण्हू या बचा जेके आहिनि सो मासूम डिलीवरियुनि दौरान या उन खां सवाइ पहुचनि था उहे मीडिया में रिपोर्ट ई कोन था कनि हेल्थ खाते जा अंग करनि जेके रोज़ानो मीडिया में रिपोर्ट थी रहिया आहिनि पर सरकार खे उनजो बि हुनुम कोन्हे टाल मटोल करे एतिरो चयो थो वञे त ॿियनि डिस्ट्रिक्टनि जी वधीक बाबा खड़ौजानी जेके करंटली जेके केसिस जेके अमी जेके ॿुधाया आहिनि महीने जा या हफ़्ते जा त उन्हनि केसनि जे हवाले सां अव्हां जी कंहिंसां का ॻाल्हि ॿोल थी आहे या अव्हां खे कहिड़ो अॻियां रिप्लाई मिलियो आहे या अॻियां कहिड़ो मौक़िफ़ अव्हां खे मिलिया आहिनि ॾिसो ही उन करे इहा ॻाल्हि था कयूं त पुलिस SSP हिकिड़ी जागृता मुहिम रेडियो ते सोशल मीडिया ते हलाई आहे जंहिंमें ही सभु ॻाल्हियूं आहिनि त ही मसइला आहिनि गुरबत आहिनि समाजी प्रॉब्लम आहिनि ही आहिनि उहे आहिनि ऐं ॿार मेंटल हेल्थ जा प्रॉब्लम आहिनि ख़ुदकुशियूं जेके आहिनि सो न करणु घुरिजनि इहो उहो सुठो कमु आहे हुन खां इनकार कोन्हे इहो जागृता मुहिम मीडिया जे हुन सोशल मीडिया या रेडियो या हुन हवाले सां पंहिंजी जाइ ते पर इन्वेस्टिगेट थियणु घुरिजनि जानी जेका ॻाल्हि आहे बुनियादी बेसिक शइ आहे उहो केरु कंदो NGOs खे भला रखो NGOs जेके हिते कमु कनि पियूं उन्हनि जी ज़िम्मेवारी रखो त फलाणी यूनियन काउंसिल मंझि तव्हांखे जेको आहिनि सो समूरा घर बसि दुनिया सॼी मंझि इन क़िस्म जा पसमानदा इलाइक़ा डेवलप थिया आहिनि कंहिं जो मिसाल ॾिजे ही निंद्रकाई आहे सरकार खे उहो हुजणु घुरिजे मक़ामी NGOs खे पाबंद करणु घुरिजे इदारनि खे पाबंद करणु घुरिजे बाबा अहिड़ा त ग़रीब कोन आहियूं न जो एथोपिया अफ्रीका जहिड़ी जेका आहे सा उन जी सूरत हाल डेवलप पई थिए घर जा मिसकिन ग़रीब माण्हू सिंध जे हिन सॼे मीरपुर खास डिवीज़न जा मिसकिन माण्हू आपघात कंदा हुजनि हुननि जा बचा जेको आहे सो इहे तड़पंदा मरंदा हुजनि ऐं सरकार टाल मटोल खां कमु वठे केरु बि उनजी ज़िम्मेदारी न खणे ही त राशन कार्ड ॾियो उन्हनि ग़रीबनि खे रजिस्टर्ड करे उन्हनि फैमिलियुनि खे अहिड़ो वॾो त को ॾुखियो कमु कोन्हे एॾा घणा त जेको आहे किरोड़ा माण्हू कोन्हनि जेके ही गुरबत में अहिड़ी में फाथल आहिनि जो ही सरकार नथी करे सघे अहिड़ो त असांजो मुल्क ग़रीब कोन्हे असां वटि त एॾा घणा जेके आहिनि सो सरमाएदार मुख़िर माण्हू बि मौजूदु आहिनि एॾियूं वॾियूं कंपनियूं एॾियूं वॾियूं NGOs ऐं अरबे रुपयनि जो थरपोल ते कमु थिए थो सर फाउंडेशन खे उन्हनि ॿियनि खे केरु ज़िम्मेदार ठहिराईंदो त बाबा ही जेके आहिनि सो वॾा प्रॉब्लम हिकिड़ी खां वॾी हॉस्पिटल जेका आहे सा नथी थिए अञा ताईं जेके आहिनि सो रोज़ानो सिविल अस्पताल मिठी में जा 5 साल थिया आहिनि रोज़ानो 100 ॿार जेके आहिनि सो तव्हां हैदराबाद ऐं कराची रेफर कयो था अधो अधु ॿार हुन में रस्ते में पहुची था वञनि हाणे ही अलमनाक क़िस्म जी सूरत हाल आहे उनखे जेको आहे सो ज़िम्मेदारी सां ॾिसण जी ज़रूरत आहे पर दाऊं करे थकिजी पिया आहियूं पर केरु बि जेको आहे सो ॿुधण लाइ तयारु न आहे वॾी महिरबानी खड़ौजानी आख़िर में इहो ज़रूरु ॿुधाइजो त जीअं अवी ॻाल्हि कई त वाक़ई त माना इहे सभु अदारा या हुकूमत या जेके बि MNS MPS या खणी NGOs जो ज़िक्र कयूं त पर मुंहिंजे ख़्याल में त अव्हां जे डिटेल जेका हींअर अवी ॿुधाई आहे त इहे सभु मुंहिंजे ख़्याल में नाले मातर वञी रहिया आहिनि जेके रुगो ख़ाली सेमिनार करण में या आवाज़ हिन वक़्त ताईं को अहिड़ो मामिलो न थियो आहे जंहिंमें का जागृता का मुहिम का हलाई हुजे उन्हनि पर मूंखे इहो ॿुधाइजो त लोकल जे हवाले सां थरपारकर डिस्ट्रिक्ट जे हवाले सां लोकल को आवाज़ का जागृता मुहिम इन ख़ुदकुशी जे हवाले सां को थियो आहे या न असर इहा अफ़सोसनाक ॻाल्हि आहे त जेका शुरूआत में ॻाल्हि कईसीं त सिविल सोसाइटी ला तालुक बणियल आहे
ऐं ही इलाही दर्दनाक क़िस्म जो हिन क़िस्म जे समाज में जिते असां वटि मज़हबी रवादारियूं, जिते असां वटि असीं इलाही फ़ख़ुरु कयूं था असांजी सिंध ते, असांजे सिंध जे कल्चर ते, पर ही हिन क़िस्म जी अलमनाक सूरत हाल में ही कॾहिं बि न आहे थियो जो असां वटि असांजे तारीख़ मंझि रिकॉर्ड में कॾहिं बि हेॾियूं वॾियूं ख़ुदकुशियूं न आहिनि थियूं। ही लासालगी मारे रही है। ही समाज जी जेका अणबराबरियूं ऐं ही जेके ॿिया मसइला आहिनि, गुरबत, इहे जेके आहिनि सो वधी रहियूं आहिनि। सरकार खे उन ते संजीदा थियणो पवंदो, सिविल सोसाइटी खे संजीदा थियणो पवंदो। रुगो ही जेका आहे ही मसइला एतिरो रुगो चई त गुरबत आहे उन मां जान नथी, ही घणो रुगो मामिलो आहे ख़ुदकुशियुनि जो। थोरे जेके ही बचा जेके आहिनि सो अस्पतालनि में ग़रीबनि जा जेके फौत थी रहिया आहिनि, उन में बि इलाही सारा जेके आहिनि सो मसइला आहिनि। उहो बि घणो रुगो मसइलो आहे। उन ते सरकार खे संजीदा थियणो पवंदो, समूरनि इदारनि खे संजीदा थियणो पवंदो। पर हाणे ॻाल्हि इहा आहे त असां वटि उहा संजीदगी कॾहिं ईंदी, असां वटि उहा सचाई कॾहिं ईंदी, असां वटि उहा प्लानिंग कॾहिं थींदी जो ही जेके आहिनि सो मसइला घटि थी सघनि। सही, ठीकु आहे, वॾी महिरबानी खाटो जानी, महिरबानी, थैंक यू भाउ, थैंक यू। वॾी महिरबानी सभिनी दोस्तनि जी तमामु तफ़सील सां खाटो जानी असांखे मिठीअ मां ऑडियो लाइव ते ब्रीफ करे रहिया हुआ, ख़ासि तौर ते इन ख़ुदकशी जे हवाले सां। त याने तमामु वॾा हिकिड़ा सवाल पैदा थियनि था हर इशूज़ ते। ईअं न आहे त रुॻो हिकिड़ो ख़ुदकशी, पर जेकॾहिं पाण ज़िक्र कंदासीं ढोरो नारो हिननि ग़रीबनि जे हवाले सां, जेका हुननि सां ज़ुल्म ऐं ॾाढ जेको जबर थिए पियो, जेको हुननि ते तशद थियो आहे, या हुननि खे जेको हुननि जे ॿारनि खे या हुननि जे नियाणियुनि खे, मर्दनि खे जेको तशद जो निशानो बनायो वियो आहे, जेको हुनखे ज़ख़्मी कयो वियो आहे, जेका पुलिस याने उन केस में लातालिक थी रहे, त ही सभु कुझु छा पियो थिए आख़िर। खाटाऊ जानी वारी ॻाल्हि त जीअं त ख़ुदकशी जे हवाले सां त याने सरकार खां वठी NGOs खां वठी सोशल समाज सुधार वर्करनि जो ज़िक्र बि जेको थियो, याने हिन वक़्तु ताईं उन थर में जेके ही डिस्ट्रिक्ट में जेके मामला थिया आहिनि, ख़ासि तौर ते ख़ुदकशी जे हवाले सां, त हर कोई माण्हू याने ख़ामोश आहे। उन ते हिन वक़्त ताईं का जागृता मुहिम, को आवाज़ न उथारियो वियो आहे। करंटली केसिस काफ़ी थिया आहिनि जंहिंमें हिन वक़्त ताईं उन में बि ख़ामोशी आहे। त याने को अहिड़ो फ़र्द, को अहिड़ो मर्द, को अहिड़ो NGOs, को अहिड़ो अदारो न आहे जेको इन केस जे हवाले सां ख़ासि तौर ते हू आवाज़ उथारे त जीअं इहे मामला घटि थियनि। कोशिशि कंदासीं साईं सुहेल सांगी साहब खे 5-10 मिंटनि लाइ पंहिंजे हिन प्रोग्राम में जॉइनिंग कराइण जी। कोशिशि त इहा आहे त जेकॾहिं वीडियो लाइव ते जेकॾहिं साईं सुहेल सांगी साहब खे जॉइनिंग कराइजे, न त मजबूरनि असांखे ऑडियो लाइव ते ई ॻाल्हि ॿोल्हि करणी पवंदी, छो जो नेट जो तमामु वॾो इशू आहे। नेट प्रॉब्लम तमामु वॾो आहे काफ़ी दोस्तनि वटि। साईं सुहेल साहब, अवां हाणे मूंखे 2 मिंट ॾेई सघंदो वीडियो लाइव ते? अवां वटि मुंहिंजो नोटिफिकेशन आयो हूंदो टाइम लाइन ते, उनखे अवी जॉइनिंग, हा उनखे अवी जॉइन। अवां मूंखे इहो पहिरीं इहो ॿुधायो त ही जंहिं फ़ोन ते अवां सां ॻाल्हायां थो, त ही साॻी सिम हुन फेसबुक वारे सेट में आहे या अलॻि आहे? अच्छा, साॻी में आहे। इन जो मक़सदु इहो त आउं ही लाइन कटींदुसि तॾहिं अवां मूंखे फेसबुक ते जॉइन कंदो, ईअं न साईं? हा, इहो ईअं थींदो। ॿियो को नंबर अवां वटि आहे त आउं उन ते अवां सां ॻाल्हायां ऐं अवां खे ॿुधाईंदो हलां त साईं हीअं अचो, अवां खे वीडियो लाइव ते हीअं अचिणो आहे। अवां हिकिड़ो भेरो मूं वटि वीडियो लाइव ते, अच्छा, अवां मूंखे मुंहिंजो नोटिफिकेशन अवां वटि आयो हूंदो, अवां मूंखे जॉइन कयो त मूंखे ख़बर पइजी वेंदी अवां मूंखे जॉइन कयो आहे। ठीकु आहे सर?
हाँ फेसबुक खोलियो आउं फ़ोन बंदि कंदुसि त अवां फेसबुक खोलींदो फेसबुक खोलींदो त टाइम लाइन ते मुंहिंजो नोटिफिकेशन प्रोग्राम जो अवां वटि पियल हूंदो ऐं हिन वक़्तु लाइव आहियां त उनखे अवी क्लिक कंदो जॉइन कंदो त मूंखे ख़बर पइजी वेंदी अचो सर प्लीज़ ठीकु आहे कोशिशि कयूं पिया सुहेल सांगी साहब सुहेल सांगी साहब जेके तमामु असांजा हिकिड़ा मोहतरम मोहसिन आहिनि ऐं साईं सुहेल सांगी साहब जो बि तालुक थरपारकर सां आहे कोशिशि कंदासीं त पंहिंजे हिन प्रोग्राम में वीडियो लाइव ते जॉइनिंग कराइजे सुहेल सांगी साहब खे मजबूरन जेकॾहिं वीडियो लाइव ते सुहेल सांगी साहब जेकॾहिं नथा अची सघनि त कोशिशि कंदासीं त ऑडियो लाइव ते बि साईं सुहेल सांगी साहब सां ॻाल्हि ॿोल ज़रूरु कंदासीं हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा सुहेल सांगी साहब सां पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं थर जे ख़ुदकशी जे वाक़िअनि जे हवाले सां जेको ॾींहों ॾींहुं जेको रुझान ऐं जेको वधंदो थो वञे उन इशू ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं सुहेल सांगी साहब सां कोशिशि कंदासीं त सुहेल सांगी साहब असांखे चंद सेकंडनि में असांजे प्रोग्राम में वीडियो लाइव ते असांखे जॉइनिंग जीअं कंदा त असीं सुहेल सांगी साहब खे पंहिंजे हिन प्रोग्राम जे थ्रू रिक्वेस्ट सेंड कंदासीं त जीअं वीडियो लाइव ते असांखे जॉइन कनि सुहेल सांगी साहब असांखे जॉइनिंग करे चुका आहिनि सुहेल साहब अव्हांखे मूं अव्हांखे रिक्वेस्ट सेंड कई आहे पर मोबाइल खे पासीरो कजो मोबाइल खे यानी फुल स्क्रीन में रखंदव त तॾहिं अव्हांजी रिक्वेस्ट मुंहिंजी अव्हां वटि ईंदी मोबाइल खे रोटेशन पोज़ीशन में रखोसि रोटेशन पोज़ीशन में रखंदोसि यानी मोबाइल खे पासीरो रखंदव त अव्हांजी लाइन कनेक्ट थी वेंदी मुंहिंजे प्रोग्राम में मोबाइल खे जीअं अवी पासीरो कंदव त मुंहिंजी रिक्वेस्ट अव्हां वटि एक्सेप्ट थी वेंदी सुहेल सांगी साहब मोबाइल खे हिन तरीक़े सां रखो फुल स्क्रीन में रखंदव त अव्हांजी वीडियो कनेक्ट थी वेंदी मुंहिंजे प्रोग्राम में मोबाइल खे हीअं न रखिजो मोबाइल खे पासीरो कजो मोबाइल खे जीअं पासीरो कंदव त अव्हांजी वीडियो लाइव कनेक्ट थी वेंदी मूं वरी अव्हांखे रिक्वेस्ट सेंड कई आहे सर सुहेल सांगी साहब मूं अव्हांखे रिक्वेस्ट वरी सेंड कई आहे पर मोबाइल खे महिरबानी करे पासीरो कयो मोबाइल खे सिधो न रखिजो मोबाइल खे पासीरो कंदो यानी फुल स्क्रीन के रखो मोबाइल जी फुल स्क्रीन रखंदो तॾहिं मुंहिंजी लाइन अव्हां सां वीडियो लाइव कनेक्ट थींदी सर मुंहिंजो आवाज़ अव्हां ताईं ज़रूरु ईंदो हूंदो मुंहिंजो चवण मक़सदु त मोबाइल खे फुल स्क्रीन में रखो मोबाइल खे पासीरो रखंदव त मुंहिंजी लाइन वीडियो लाइन कनेक्ट थी वेंदी अव्हां सां मोबाइल जी आउं वरी रिक्वेस्ट अव्हांखे सेंड कयां थो सर सुहेल सांगी साहब मोबाइल खे पासीरो मोबाइल खे सिधो न रखिजो मोबाइल खे पासीरो रखंदव फुल स्क्रीन में मोबाइल खे आणण जी कोशिशि कयो हिकिड़ो सेकंड सुहेल साहब अव्हांखे आउं कॉल कयां थो नंबर ते मूंखे कंहिं सां ॻाल्हायो अव्हां सां गॾु को बि अव्हां जो जेकॾहिं को पुटु हुजे वेझो त उनखे ॾियो कंहिंखे त आउं उनखे सम्झायां कंहिंखे ॾियो सम्झायां त अव्हांखे आउं वीडियो लाइव ते कीअं जॉइन करायां
सर मोबाइल खे जीअं पासीरो हिन में लिखिजी ईंदो जॉइनिंग अचे पियो उहा हा उनखे क्लिक कंदव त अव्हांजी वीडियो मूं वटि अची वेंदी हा उन में लिखिजी अचे ईंदो त उनखे क्लिक कंदो त अव्हांजी वीडियो मूं सां लिंक थी वेंदी पर उन में लिखिजी अचे थो त रोटेशन उन में ज़िक्र अचे थो रोटेशन हा चए थो न त मोबाइल खे चए थो त पोइ प्लीज़ मोबाइल खे फिराए वठो चए थो त मोबाइल खे फिराए वठो या उन में मथां ऑप्शन हूंदो आहे लिखियलु हूंदो आहे रोटेशन उनखे क्लिक कंदो त हू शो अची वेंदो हुन में रोटेशन में अची वेंदी ऐं जेकॾहिं हू चए थो त मोबाइल खे फिरायो मोबाइल खे फिराईंदव त अव्हांजी लाइन कनेक्ट थी वेंदी ऐं वरी अव्हांखे रिक्वेस्ट सेंड कयां पियो अव्हां मूंखे जॉइन कयो प्लीज़ ठीकु आहे सुहिल साहिबु हिकिड़ो सेकंड मोबाइल अव्हांखे हू ॿुधाईंदी हूंदी ऑप्शन ईंदो हूंदो उनखे जॉइनिंग कंदव त मोबाइल खे फिराए वठो लाइन डिस्कनेक्ट थी वई आहे सर अव्हांजी ऐं वरी अव्हांखे रिक्वेस्ट सेंड कयां पियो सर जी न त पोइ मजबूरन ऑडियो लाइव ते ॻाल्हि ॿोल कंदासीं असांजे सुहिल साईं साहिबु हिन वक़्तु असां सां मौजूदु आहिनि असांखे ॿुधनि पिया ॾिसनि पिया असांखे जॉइनिंग करे चुका आहिनि पर कोशिशि कयूं साईं लाइन डिस्कनेक्ट थी विया सुहिल साहिबु